ॻोठ मचुर साहिती परगणे ज़िले नौशरो फिरोज़ जे ॻोठ मचुर तालुको भिरिया ज़िलो नौशरो फिरोज़ सां तालुक़ु रखंदड़ बशीर हुसैनी विस्तड़ो। ॻोठ मचुर तारीख़ी माॻ मां हिकु आहे जेको अलमी अदबी फ़नून लतीफ़ा सां सुञातो वेंदो आहे। हिन ॻोठ में केतिरा ई किरदार बाज़ोक अमुल इंसान मचुर जी चीकी मां पैदा थिया आहिनि, जंहिंजा कुझु माण्हू अमुल किरदार विसारे नथा सघनि। जंहिंजे हिकु सदी जी तारीख़ी शख़्सियात नाले वारे शाइर फ़नकार ऐं संगीत जे गोयो फ़नकार मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तड़ो ऐं चाचा मशकूर ग़ुलाम क़यूम विस्तड़ो खे यादि न करण सां सवाइ ॻाल्हि मुकमिल न थींदी। मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तड़ो जा कलाम 1930 दायरे खां हिंद ऐं सिंध में मक़बूलियत माणी। संदन हिज़ मास्टर कंपनी घटि में घटि 7 रिकॉर्ड आहिनि, जेके रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे अनाउंसर ब्रादर सना विस्तड़ो जे विसारिया न विसरनि जे प्रोग्राम में महफ़ूज़ कयल आहिनि। ऐं सिंध जे अमुल तारीख़ी शख़्सियत ॾाहे इंसान क़िबला मोहम्मद क़ासिम माका वटि सिंध तोड़े हिंद जे महान रागी मास्टर चंद्र समेत केतिरनि ई फ़नकारनि जा रिकॉर्ड एशिया जे वॾे में वॾे सिंधी रिकॉर्डनि जी लाइब्रेरी हैदराबाद में मौजूदु आहिनि। बशीर हुसैनी विस्तड़ो खे ॿुधूं। बशीर हुसैनी विस्तड़ो शाइर, अदीब, दानिशवर ऐं लेखक, फ़न मुसवर, ख़ताती आर्टिस्ट, बहितरीन उस्ताद ऐं बहितरीन इंसान मां ज़वार बशीर हुसैन विस्तड़ो बि हिकु आहे, जेको अदब सां गॾोगॾु सुर संगीत सां पिणु चाह रखंदड़ अमुल इंसान आहे, जंहिंजो इंटरव्यू सीनियर सहाफ़ी नौमान अली चन्ना ऐं सीनियर सहाफ़ी मुज़फ़र अब्बासी वरितो, जंहिंजो मुकमिल इंटरव्यू वरितो ॻोठ मचुर में मार्च 2025 हुसैनी हाउस मचुर में वरितो वियो। पूरे इंटरव्यू में गॾु वेठल बाज़ोक सुर संगीत सां चाह रखंदड़ अनाउंसर रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे अनाउंसर सनाउल्लाह विस्तड़ो, ग़ुलाम शबीर मेमून, नौशरो फिरोज़ पिणु मौजूदु हुआ। फ़नी साकार आफ्ताब अली विस्तड़ो, जंहिं डॉक्यूमेंट्री ठाहिण में साकार कयो। जो किरदार मौजूदु आहे भाऊ बशीर हुसैनी साहब। बशीर हुसैनी इन करे हिकिड़ो अहम कम सां गॾोगॾु साईं जन जा जेके शौक़ु आहिनि उहे बि इंतिहाई हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा शौक़ु आहिनि जेके तमामु घटि माण्हू कंदा आहिनि, ख़ुशूसन सिंध जा माण्हू जिन में अता चाहियो हुजे या चंद अहिड़ा ॿिए माण्हू हुजनि जेके इन शौक़ु सां वाबस्ता आहिनि। बाक़ी इहो शौक़ु केरु बि न पियो करे। साईं जिन वटि जॾहिं असां पहुतासीं त साईं जिन वटि पहिरियां बि दोस्त वेठा हुआ। 1913 खां वठी 1990 ताईं जेके बि फिल्मूं ठहियूं उन्हनि जो मुकमिल कंप्यूटर दिमाग़ रखण वारो चाचा ग़ुलाम शबीर उहो बि हिते मौजूदु हुयो, जेके पंहिंजो शौक़ु कनि पिया मुख़्तलिफ़ फोनोग्राम्स ते ऐं ऑडियो वीडियो टेप्स ते रेडियन ते उहे पंहिंजो शौक़ु पूरो कनि पिया। त अॼु तव्हांखे मिलाईंदासीं भाऊ बशीर हुसैनी सां। असांजो बचपन खां वठी मचुर जेको साहिती परगिणे में हिकिड़ो खितो आहे जेको इल्मी अदबी सां हुनजो वास्तो आहे। हितां वॾा वॾा फ़नकार थी गुज़रिया आहिनि, शाइर बि अदीब बि। मक़सदु फ़नून लतीफ़ सां हिन ॻोठ जो वॾो चाव। इन में असांजो 1920 धारे ॾाढो मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तड़ो मास्टर चंद्र खां पहिरियां ई वेठो आहे फ़नकार हुई, उन जा बि कलाम ॿुधासीं। उन खां पोइ नूर हुसैन विस्तड़ो आहे, रज़ा हुसैन विस्तड़ो आहे, साईं मशहूर ग़ुलाम सिंह विस्तड़ो आहे ऐं ॿिया असांजा शाइर या वरी जेके रेडियो लिसनर आहिनि, माना सनाउल्लाह विस्तड़ो आहे, नज़ीर विस्तड़ो जेको कंपेर आहे मेलनि में। हाणे इहे ॼणो असांखे इश्क़ पंहिंजे ॻोठ सां ॼणो हिकिड़ो माहौल हुयो जंहिंमें असांखे इहो इश्क़ थियो, इन जे करे असां हिन शइ खे सेव था कयूं। तव्हां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं नायाब शयूं नाजाब जेके टेक्निकल आहिनि उहे मौजूदु आहिनि, सभिनी जो अलॻि अलॻि तइदाद उहा ॿुधाईंदो तव्हां? हा, छा आहे त मूं वटि हिकु त पुराणा रेडिया आहिनि जेके नेशनल जा या ॻाढ़ा जेके कवरार हूंदा आहिनि उहे 2-3 आहिनि। उन खां पोइ ॿिया बि काफ़ी रेडिया आहिनि। उन खां पोइ टोटल तइदाद रेडियन जो केतिरो? रेडिया मूं वटि 4 खनि रेडिया आहिनि ऐं 2 फोना चेंजर आहिनि ऐं 4 कार्ड आहिनि फोन चेंजर जा ऐं 400 खां कैसेटूं आहिनि टेपियूं। उन खां पोइ मूं वटि VCR बि आहे ऐं उन जूं बि 100 खनि मूं वटि VCR जूं कैसेटूं बि आहिनि जंहिंमें पुराणियूं फिल्मूं जा गाना आहिनि। इहो सॼो नायाब मटीरियल मवाद गॾु करण में केतिरा कशाला तव्हां कढिया? हा, छा आहे त मुंहिंजो पुराणी शयूं आहिनि। कॾहिं बि बिजलीअ ते न हलाईंदो आहियां, हुनखे सेलनि ते हलाईंदो आहियां त मथां ख़राबु थी वञे इन जे करे झटके जे करे
बाक़ी ॿियूं काफ़ी शयूं आहिनि जेके मां लाइट कयल आहियां बाक़ी रेडिया जेके आहिनि सभु सिलनि ते रहंदी लाज़मी आहे इलेक्ट्रिक जी शइ आहे किथे को बटन जी ख़राबी या का हेड वग़ैरह या रूरल वग़ैरह हिननि में मसइला हूंदा नी पोइ इहे जे ख़राबु थियनि त उहे तव्हां सेट करण में तव्हांखे छा छा हा छा आहे त हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके माना कुझु ठही थियूं वञनि ॿियूं के अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ठहण में थोरी माना ॾुखियूं थियूं लॻनि पोइ मां कोशिशि कंदो आहियां त उन्हनि खे सेलनि ते हलायां त जीअं हुननि खे लाइट जो झटको न लॻे ठही त माना हू वञनि थियूं पर ॼण हुनजो हिकिड़ी नायाब शइ आहे उनखे मां कोशिशि कंदो आहियां त उनखे सेलनि ते हलायां मां तव्हांखे ॿुधाईंदो न त साईं बशीर हुसैन जी उहो वाहिद माण्हू आहे जेको पंहिंजनि भाइरनि खे या दोस्तनि खे सालगिरह जी गिफ्ट में बि रेडियो गिफ्ट कंदो आहे ताज़ो हिकिड़ी अहिड़ी सोशल मीडिया ते साईं जी असां वीडियो ॾिठीसीं जेका पंहिंजे भाउ खे रेडियो गिफ्ट करे पियो हुनजे सालगिरह जे मौक़े ते साईं तव्हांखे इहो शौक़ु त आहे पर छा था सम्झो त अॻिते हली ईंदड़ नस्ल हिननि शयुनि सां निभाउ करे सघंदो हा ईंदड़ नस्ल त छा पर जेको हींअर असांजो हम उमिरि आहे उन्हनि खे बि माना हीअ शइ ॼण ईअं थी लॻे त ॼण ही तव्हां माना अजायो वक़्तु था विया पोइ कॾहिं कॾहिं मां रेडियो खणी ईंदो आहियां पोइ इमाम बारगाह आहे या हिते वेंदो आहियां पोइ हुते वञी बनूड़े ते वेही ॿुधंदो आहियां त मूंखे चवंदा आहिनि इमाम बारगाह में रेडियो पियो हले मुंहिंजे लाइ मोबाइल खोले किन इन में आहे हिन में आहे पोइ हुनखे वञिणो पवंदो आहे न वाक़ई रेडियो में सुठियूं शयूं आहिनि मोबाइल में किन बि आहे तो मक़सदु चवण जो त माना रेडियो में साफ़ सुथरो माहौल आहे उन में अहिड़ो किन न आहे उन में तइलीमी प्रोग्राम आहिनि इन जे करे असांजी मोहबत आहे शाम जो करे मां ॿनीअ ॾे बाग ॾे घुमणु वेंदो आहियां मां बारगाह ॾे मां रेडियो खणी वेंदो आहियां हुते वेहंदो आहियां त ॿ टे मिंट ॿुधंदो आहियां हिन शौक़ खां सर अलावा तव्हांजा ॿी कहिड़ा शौक़ आहिनि हा मुंहिंजो बचपन खां वठी जेको शौक़ु हो हिकु त पहिरें त मुंहिंजो रेडियो सां शौक़ु हुयो खतनि जो ऐं रेडियो ते ॿुधण जो उन खां पोइ मूंखे ड्राइंग जो शौक़ु हो मां मिडिल खां वठी ड्राइंग सिखियो हिते उस्ताद हूंदो गुल मोहम्मद हूंदो साईं मोहम्मद भान हूंदो उन मां ड्राइंग सिखियसि पोइ मां ड्राइंग इंटर एलिमेंट्री में इंटर ड्राइंग कई उन खां पोइ मां प्रोफेशनल पोइ वरी कमु कयो पेंटर जो पोइ मां 1995 खां वठी 2006 ताईं मुंहिंजो दुकानु हुसैनी पेंटर नाले सां ऐं पोइ मां एतिरे क़दुरु जो पोर्ट्रेट बि ठाहियूं ज़ुल्फ़कार अली भुट्टो बेनज़ीर पीर पागार हुयो पोइ जो वरी इहे मिशनूं निकिरी पियूं इन भेनरनि जूं ऐं पोइ उन खां पोइ मूं कमु छॾे ॾिनो ऐं थोरी मूंखे नज़र जी तकलीफ़ थी बारीक बीन कमु हुयो इहो मूंखे काफ़ी शौक़ु हो मां 10 या 15 हा मां किताब बि शाइर थिया छो जो मां बुनियादी तौरु उस्ताद आहियां ऐं असांजो ख़ानदान उस्ताद बि रहिया आहिनि इल्मी माण्हू रहिया आहिनि मुंहिंजो वॾो ब्रदर ज़मीर हुसैन उस्ताद आहे उन बि हिकिड़ो 12 किताब लिखियो पोइ मूं ॻोठ जूं यादगिरियूं साहिती परगिणे जूं तइलीमी ख़िदमतूं साहिती मांग पोस्ट ऑफिस रेलवे स्टेशन वाह सही वाह